साथियों, मौत जे प्याले में हर साह वारी शइ खे ढुक भरणो आहे, पर जवानी जो मौत जीअरनि जे जिगर खे कहिड़ा डंभ ॾिए थो, उन दर्द जो दास्तान लफ़्ज़नि जी ज़बान सां बयान ई नथो करे सघिजे। सो अहिड़ो ई प्यारो ऐं दिलवारो मोहम्मद हाशिम चारो अचानक ज़िंदगी जे स्टाफ तां अलविदाई जा हथ लोॾे ही जान छॾे वियो आहे, जिनजी दिल तोड़ दर्द में संदसि मास्तात मुश्ताक अली चारे कागज़ जी झोल में लफ़्ज़नि जा लुड़क हारे मूं पार उमाणिया आहिनि। लिखे थो त सेई जोबन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रूआं रहन न सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं वियो वणझारो ओहेरे। मिठा पंहिंजो रिश्तो रत जे रिश्ते सां गॾोगॾु रूह जो रिश्तो हो। मासात विजूद जे बाहुनि में रिश्तनि जे रेशमी सगन सां जुड़ियल इलाही सारा पंहिंजाब जा पतर आहिनि, पर प्यारा मासात तूं पंहिंजो मट पाण हुए। मासात सियारे जी कोमल रुत में पंहिंजी चाहत वारियूं चिलविलायूं कुर्ब भरियूं कचहरियूं अक्सर करे संझा जी सुरमई रंगनि में मुंहिंजे ॻोठ खां ओभर तरफ़ माल जे वथाण वारी भिट ते थींदियूं हुयूं, जिते पाण समूरा दोस्त बाह जे मच ते गच राति विहाईंदा हुआसीं। मासा तुंहिंजे विछोड़े जे वैरागी वढ खे अॼु पूरा 4 महीना थी चुका आहिनि, जिनमें उन ई भिट मथां केतिरा ई सिज उभरंदा ऐं लहंदा रहिया। रातियूं बि दिलि जे गिदरे मथां कातियूं बणिजी कहर बर्पा कंदियूं रहियूं, चंड बि चांडो की हारींदो रहियो, माल जा धण बि लंघंदा रहिया, धनारनि जा पेर बि लताड़ींदा रहिया, पर आऊं कॾहिं बि उन आस्थाने ते न आहियां वियो जिते पाण गॾिजी वेहंदा हुआसीं। मासात उते जिते रूबरू या मोबाइल फ़ोन जे आधार सॼे ॾींहं जा थक खणी जॾहिं सांझ जे चौवाटे ते मिलंदा हुआसीं, तॾहिं फितरत जी परसकून हंज में समूरा छाणे ताज़ा तवाना थी मोटंदा हुआसीं। पर अॼु उते तुंहिंजे पड़ाॾे बग़ैर मूंखे ख़ामोशी खिपर नाग बणिजी खाई वेंदी। मासात पाण अक्सर करे काल ते हाल ऐं अहवाल रोज़ कंदा हुआसीं। मूंखे उहो बि यादि आहे तो हिन थदड़ी मुंद जे डिघियुनि रातियुनि खे कचहरी जी कैंची सां कटण जो चयो हो। सो मासात अॼु उतर बि ओज सां घुली रहियो आहे। सियारे जा सीउ बि जीअ खे धोड़े रहिया आहिनि, लाड़ में सरब निसरी विया ऐं सारियुनि जा लाबारा बि लुभी विया। पूंजियुनि जा काफ़िला साइबरिया मां सिंध पहुची विया, जिन जे शिकारियुनि जे बेरहम बंदूकनि ठावके नमूने इस्तक़बाल बि करे छॾियो, त वरी हिते पंहिंजे थर जे थदड़ियुनि रेटनि ते खेटनि बि आबादी जी खुंबी लाहे बेनिकाब करे छॾी। पर मासात तूं अञा बि नाहीं वरियो। सर निसरिया पांध उतर लॻा आव पिरी, सर निसरिया पांध उतर लॻा आव पिरी, मूं तो कारण कांध सह सुखाऊं कयूं। मासात को वक़्तु वॾो न आहे गुज़रियो, बसि कुझु महीननि जी ॻाल्हि आहे जो तुंहिंजी तबियत ख़राबु थी हुई। तो ख़ुदि मूंखे काल करे चयो त मासात मूंखे पुछणु नथो अची। मूं चयो बिल्कुलु ईंदुसि मिठा, उन ॾींहुं तूं बि मिठी हुएं ऐं आउं बि तो तरफ़ निकिरी चुको हुअसि। जॾहिं मिठी जे महबूब शहर में दाख़िल थियसि तॾहिं तो चयो ॻोठु निकिरी वियसि। वरी मासात कुझु ॾींहंनि खां पोइ तुंहिंजे ॻोठ में शादी हुई, जंहिंजो सॾु मूंखे बि मिलियलु हो ऐं आउं आयो हुअसि। जॾहिं तोसां मिलियसि त तो रुसामे जो ड्रामो रचाए मूंखां मुंहुं मोड़ियो हो, पर मासात अलादीन खे चई तोखे प्यार मां परचायो हुअमि ऐं चयो हुयमि हाणे हासे कार तुंहिंजे लाइ ईंदुसि। 2 ॾींहं बैदि गमगीन नोड़ी काल करे चयो ॿुधो अथमि त यार हाशिम जी तबियत ठीकु न आहे, आउं वेंदुसि। चयमि आउं बि हलंदुसि, नेठि ॿई गॾिजी तोसां मिलण आया हुआसीं। जिते मासात रबू जे अलड़ टहकनि मलारी मुंद में आला पींदड़ मोर जे टहके मिसल पंहिंजी महफ़िल जे माहौल खे महकाए छॾियो हो। कुझु ॾींहंनि खां पोइ वरी तुंहिंजी तबियत बिगड़ी पई हुई ऐं मासात असलम खे काल कयमि त यार हाशिम सां मिलंदुसि। चयईं अच मिठी। जॾहिं मिठी पहुतसि तॾहिं हिदायतुल्ला ॿुधायो हिते आहे सिविल अस्पताल में। जॾहिं तोसां अची मिलियसि तॾहिं तो कुझु बि न ॻाल्हायो हो। कुझु टाइम तुंहिंजे पासे में ख़ामोश बीह नेठि चहिरे ते मायूसी जो मास्क चाढ़े ॻोठ तरफ़ मोटियो हुअसि। ॻोठ पहुची असलम खे काल कयमि, चयईं हमरा बिल्कुलु तयारु आहे। चयमि राब्तो कराए, त तो राब्तो कयो त चई मासात अलाए छा आहे, हिकु तकलीफ़ जी तानीअ मां आजो थियां त वरी ॿिए में विचड़ियो वञा।
चयमि प्यारा मासात अलाह खे जेको प्यारो बानू हूंदो आहे हू उनखे हर तरह जी तकलीफ़ ॾेई आज़माईंदो आहे त ॾिसां त मुंहिंजे बाने में केतिरी सहब ऐं सब्र आहे। तूं खिली करे चयो मासात मूं में हाणे कुझु बि बर्दाश्त न आहे। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ तोखे कराची वठी विया हुआ। आउं कंहिं कम सां के भोजा कर आयो हुअसि। सरदार सूमार मिलियो हो। चयमि हाशिम सां मिलण हलूं। चयईं प्रोग्राम ठाहे त निकिरी हलूं। राति जो मासात अलाह ॾिने खां तुंहिंजी तबियत जो वासा वठण लाइ काल कयमि। चयईं हमरा तयारु आहे पर अची छा कंदा, हिते मिलण ॾियनि ई कोन था। असां सुभाणे ॻोठ अचूं था, उते मिली वठिजो। तुंहिंजे ॻोठ पहुचण खां पोइ आउं तोसां मिलण लाइ निकितो हुअसि। जॾहिं वेड़ी जप पहुतो हुअसि त मासात असलम जी काल आई हुई। चयईं किथे आई? मूं चयो अचां पियो, रस्ते में वेड़ी जप पहुतो आहियां। वधीक चयमि हाशिम जो हाल अहिवाल ॾे। काल कटे वियो। नंबर बार बार लॻाइनि त राब्तो न थी सघियो हो। अलाए छो उन बेचैनीअ जे बरसाति दिलि जे लाड़ खे ॿोड़े छॾियो हो। मन जी ख़ामोश खीमे भेटाए जो ई बैत आलाप बणिजी निकितो हो त खारोड़िया खणी वेड़ी झप विया। खारोड़िया खणी वेड़ी झप विया। सीण मुंहिंजा सैयद चए हाणे हित हुआ। पसी पड तिनी जा लड़ी लुड़क पिया। ॾेही दूर थियां ॾिया ॾोरा पाकिन खे। मासात कंहिं चयो आहे त तूं वरणो है वसकारनि में, पर प्यारा मासात तूं त असांखे विछोड़नि जो ॾुकार बि वसकार जे वठल रुत में ॾेई वियो आहीं। जंहिं ॾुकार जो ॾुख को बि ख़ुशीअ जो तूफ़ान ख़तमु नथो करे सघे। मासात अॻे जॾहिं तूं नाराज़ थींदो हुएं तॾहिं अलाह ॾिने खे चई तोखे परचाए वठंदो हुअसि, पर हींअर 4 महीननि खां तूं मासात अलाह ॾिने समेत सॼे घर खां हमेशह लाइ मुंहुं मोड़े वियो आहीं, जेको परचाइण सां बि परची बि न सघंदे। बसि मासात तोले परवरदिगार जे दर दुआ घुरायूं त मौला पाक तोखे जन्नत में जायूं ॾे ऐं पाण जन्नत में मिलंदासीं। हाणे मोकिलायूं था महबूब जे हिननि सिटनि सां त वफ़ाउनि जा वगर वरंदा, ॾिया मेलाप जा बरंदा। वफ़ाउनि जा वगर वरंदा, ॾिया मेलाप जा बरंदा। नियापाही नज़म थींदा, हमेशह लाइ गम वेंदा। जितां खां धार थिया हुआसीं उते ई पाण मिलंदासीं। सफ़ा पक ॼाण मिलंदासीं, उते ई पाण मिलंदासीं। ऐं तुंहिंजो पंहिंजो प्यारो मासात मुश्ताक अली चारो।